मैदान करबला जे अंदर मैदान करबला जे अंदर मातो पुछा हजरत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी हुकूमत कमो बेश 20 साल हलिया। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात खामोशा जो त इमाम हसन सई खुद पंहिंजी हुकूमत पाण हवाले कया। इमाम हुसैन सई खामोशा लेकिन जॾहिं यजीद जी बैयत जो मामलो आयो आ मां तोखे तारीख़ तो बुधाया ओ यजीद सां प्यार करण वारा ओ यजीद के हक ते समझण वारा मुअर्रिखन जी तारीख़ पढ़ जंहिं वक्त में यजीद जी बैयत जो ऐलान थियो क्योंकि इमाम हुसैन हिकड़ो इनकार करण वारो नाहे। अब्दुर्रहमान बिन अबू बकर इनकार कयो आ, अब्दुल्लाह बिन उमर इनकार कयो आ, अब्दुल्लाह बिन जुबैर इनकार कयो आ, अब्दुल्लाह इब्न अब्बास इनकार कयो आ, हुसैन बिन अली इनकार कयो आ, पंचन ॼणनि इनकार कयो आ। हिकड़ो सुणे अबू बकर सिद्दीक़ जो पुटरा उन चयो यजीद पलीत बेईमाना उन शरीयत जी खिलाफ वर्जी कया इन जे हथ में हथ न दींदासे। अजीजा ने मन अब्दुल्लाह बिन उमर इनकार कयो तमा उमर जो बचड़ो हां मां सुणे हुसैन सा गड हां यजीद जे टोले में कोन वेंदुस। अब्दुल्लाह इब्न जुबैर इनकार कयो आ, अब्दुल्लाह इब्न अब्बास इनकार कयो आ, हुसैन बिन अली इनकार कयो आ। अखियूं खोल अज तू कुंड में वेही करे चवी तो यजीद बेडोहिया खुदा जो कसम या जुबान पंहिंजे हथ सां पाण कटे उछलाए छॾे जेका ज़ालिम यजीद खे बेडोही चवे हा हा याद रखी छॾजा इन यजीद जेको ज़ुल्म कयो आ दुनिया जी तारीख़ ने के कदे भी मुआफ़ कोन कंदी। रुगी करबला जे मैदान में न लेकिन करबला जे मैदान खां बाद में उन मुंहिंजा दोस्त अजीज उन हुर्रा नाले जेका जंग लगी आ उन जेका जंगे हुर्रा के आडो रखी करे गौर त कर जंहिं वक्त में मुस्लिम बिन उतबा नाले गवर्नर मदीने में मुकर्रर कयो आ इन ज़ालिम मुकर्रर कयो आ उन जे हथों छा करायो आ दुनिया जी तारीख़ खोल टिन ॾींहनि ताईं मुझे मदीने वारे मीर जे मस्जिद नबवी में इन यजीद पलीत गड्ढा बधराया। तू उन ज़ालिम जे नाले तो चमी त यजीद ॾोही नाहे उन खबीस लईन जे नाले तो चमी त ॾोही नाहे। तारीख़ जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुअर्रिखन खे काॾे कने तारीख़ काॾे वेंदी हली टिन ॾींहनि ताईं मुझे मुस्तफ़ा करीम जो हिकड़ो सहाबी आ उहो चवे तो ॿाहिरि निकिरी न सघियो आ हुकूमत ज़ालिम जी जे कब्ज़ो कयो आ चवे तो मां मिंबर रसूल जे हेठां लिकी वेठो आ टिन ॾींहनि टिन रातनि ताईं चवे तो खुदा जो कसम यजीद ने पलीत ने गड्ढा बधी करे अज़ान बंद कया नमाज बंद कया पर चवे तो जेडी मल नमाज जो टाइम थींदो आ मां पंहिंजे कन्नन सां ॿुधंदो हां गुंबज़ खज़रा मां अबू बकर सिद्दीक़ सुणो अज़ान ॾींदो आ उमर फारूक सुणो तकबीर पढ़ंदो आ चवे तो लेटलो हां मिंबर रसूल जे हेठां मुंहिंजो ईमान हूंदो आ त मुंहिंजो मुस्तफ़ा नमाज पढ़ाए रहियो आ मां लेटी बूते नमाज अदा कंदो हां। खबरदार थी मुसलमान इन खबीस लईन जो नालो सवाइ लईन जे न वठंदो कर इन ज़ुल्म कया टे ॾींहं मदीने तैयबा जे अंदर खुदा जो कसम दुनिया जी तारीख़ निहार 700 हुजूर जा सहाबीन ज़ालिम मदीने में शहीद कराया 700 हिकड़ो भी न बबी न 700 हुजूर जा सहाबी इन ज़ालिम लईन यानी यजीद लईन मुस्लिम बिन उतबा जेको गवर्नर मुकर्रर कई 2500 ताबईन शहीद कराया। हिकड़ो त एड़ो सहाबी इंतहाई कुराड़ो आ मुंहिंजा दोस्त अजीज जंगल में रहण वारो आ मदीने दे अची रहियो आ अगे फोनू कोन हुयो अगे मुंहिंजा दोस्त अजीज वॾा वास्ता कोन हुया शामी फौज यजीदी फौज जे हथ लगी वयो पुछन था केरा नालो बुधाइंदो आ चोहे तो सहाबे रसूल असहाबे रसूल देर न था कन उन असहाबे रसूल जे सुहारी में हथ विझन था उनके घेरी न था केर जो शामी फौज शामी हरामी फौज यजीदी फौज मुस्लिम बिन उतबा जे को गवर्नर उन जी फौज जे को यजीद जो मुकर्रर कयला अजीजा ने मन उनके किले जमीन पे जवन था जेकी थई कुछ दे चवे तो मां गरीब आया मुजो गरीबी
हाला जवन था वापस वालो उनके किले उन जे दरवाजे ते अचन था अजीब इत्तेफाक अल्लाह जी कुदरता उन वक्त उन जे घर में नूह के पुटड़ो जाओ जेका नूह हिन जी अञा पहिरो दफो बचड़े के खणी करे छाती सां लातो अञा थञ प्यारण जे कोशिश में हे शामी फौज उन कुराड़े असहाबी रसूल के घिले आई जे तो घर में छाहे उन न्याणी नूह जो निठो तो मुझे सहुरे के असहाबे रसूल के वक्त जी फौजी शामी घिले आया हन उहा न्याणी सहम जी विंदिया उन जे मथा चन बचड़े के बाह में तो जंदान घर में केड़ो सोना दे घर में केड़ी शया उहा असहाबे रसूल जी नूह जो थी असा जे घर में त अल्लाह जो नालो अल्लाह जे रसूल जो नालो बस एतरी कुझा जे को खाइंदा हो उन जो सच बुधा सोन बुधा काथे आ चवे थी खुदा तो जाने सोन ना है उन हिकड़े कलाक जे जावल बचड़ो जेके अमरन्या छाती सा लातो अन्या खीर न पीतो इन जालिम यजीदी फौजन उन अमर जे छाती मा टंग में हथ विझी बच्चे के छिके दीवार ते हयो जे जो मथो सरा सरा सरायो एडो जुल्म कयो इन लईन यजीद पलीत तू इन जे हक में तो ना रोहणी खुदा जो वास्तो ते ईमान बचा पर जे करे कुरान पढ़ंदुस त कुरान गवाही देई रहयो अल्लाह जो कुरान गवाही देई रहयो मां मोटी तो पोते हला मैदान करबला में जो त कुरान करीम जी तिलावत ते पहुंचायम त अल्लाह जे ज़ात बा बरकत फरमायो ए ईमान वारो मां अल्लाह मदद कंदुस के जी मदद कंदुस जेके मुझे दीन जी मदद कंदा मौला उनन जी मदद किए कंदे रब तो चवे उनन जा कदम साबित कंदुस थदे दिमाग सा मुखे जवाब दी जा मा घड़िए दे न थो दिसा त टाइम घणो थियो जवाब दी जा मैदान करबला में हे फकीर सजन साईं जो गुलाम कबूल तो करे बा कबूल कयो इमाम हुसैन सोनो नवासे रसूला 3 डी 4 डी भूख उन जी परवाह ना है इन जे करे परवाह ना है जो उन जे वजूद में लुआबे मुस्तफा प्याला जो अल्हम्दुलिल्लाह मा कबूल कयो अली अकबर शहजादे के 3 डीहन जे उन्हे भूख जी परवाह ना है यकीनन परवाह ना है छाजे करे जो उन जी तस्वीर मुझे खुदा मुझे मुस्तफा जहड़ी बनाईया मां कबूल कयो अली असगर मासूम के परवाह ना है मां कबूल कयो कासिम घोट के परवाह ना है लेकिन खुदा के मंज करबला जे पूरी तारीख बुधा उते प्या भी तो गुलाम होया आशिक होया दीवाना होया के पढ़ल के अनपढ़ल मुजा दोस्त अजीज 73 जवान मौजूद हा मां तो खां तो पूछा उन 73 जवानन मां को हिकड़ो भी बुधा जेको उन्य भूख जे करे इमाम हुसैन जो साथ छदे बाहर वयो हुजे 3 ॾींहं गुज़री वया न की उन जी परवाह न की भूख जी परवाह छाजे करे कान थी छो ॻाल्हि सिधी आ जॾहिं उन पई लगे भूख पई लगे उनन जी निगाह जदे इमाम आली मकाम इमाम हुसैन जे चेहरे ते पवंदिया इमाम हुसैन जी निगाह पंहिंजे नाने जे चेहरे ते हुंदिया उन जे नाने जी निगाह रब्बुल आलमीन जे रहमतन में हुंदिया रहमत जो नुज़ूल हुंदो आ के उन्ही भूख जी परवाह कान हुंदिया मां तो खां तो पूछा इहो साबित कदम रहण जदे ॾहीं मुहर्रम जी रात थी इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे साथन के कद हिकड़े खीमे में विहारे करे पाण खुतबो फरमायो ॾिसो हे यजीदी पलीती मां हुसैन जे जान जा घोड़ा हन तवां के शाबस हुजे एतरे टाइम ते साथ ॾेई आया हो 7 मुहर्रम खां पानी बंदा 8 मुहर्रम खां पानी बंदा 9 मुहर्रम खां पानी बंदा अज 10 मुहर्रम जी रात इमाम आली मकाम फरमायो सुबह जो सेज सजण वारिया ताज पाइण वारा हन मां हुसैन तवा के इजाजत हो दिया मोटी वञो वायदो थो दिया तवा के त पंहिंजे नाने नबी पाक जादो तवा जी शिकायत को न कंदुस इमाम आली मकाम खुतबो ॾेई करे तवज्जो कर तारीख के यादो रखो तमाम बत्तियूं विसराए छडियो दिया विसराए छडिया इन जे लात जेको वञण चाहे भली हलियो वञे कुछ घड़ीअ खां बाद में होदे बीबी ज़ैनब इमाम हुसैन जी भेण ओहा दुआऊं घुरी रही आ मौला ओ मुझा मौला मुझे भाईड़े जी भारत हुजे को बेवफा न थी
ओदा न्याणी भेण तो घुरी रही है इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात जे वक्त में ऐलान करे कुछ घड़न जे ला दिया विसाए छड्या जिए जो दिया बारियो संत हिक हिक हुसैन जो सहाबी तलवार के टेक दई तैयार लगो वेठो दुनिया जी सजी तारीख आडो रख को हिकड़ो तारीख मुअर्रिफ देखार चाहे लिखियो होजे त हिकड़ो को शख्स भी मुझे सुने हुसैन जो साथ छडे वियो होजे जवाब है कोन छडियो को कोन छडियो त कहे कोन छडियो जो रब चयो मुझे दीन जी मदद कयो त मां तहां जी मदद कया मौला मदद किए कदे रब चदो साबित कदम कदो साव मुझे हुसैन दीन जी मदद करण आयो आ मुझे हुसैन जे बचड़न दीन जी मदद कया सभिनी गुलामन मुझे हुसैन जी मदद कया अल्लाह उन्हन जात कदम साबित रखया पर जन जानवर ते चढ़ी आया दुनिया जे तारीख रे दिसो कहे हिक जानवर भी बेवफाई कान कया रब फैसलो करे दुनिया के देखारियो त मुझे दीन जी खिदमत करण वारे हुसैन सा गद जिन भी खिदमत कया उन्हन जन जानवर ते कदम रखया हन मा रब उन्हन जानवर के भी साबित कदम रखी छडियो बुधाए रब जो कुरान पढ़ियो साबित कदम रहा गाला गाला साबित कदम रहा या कौन रहा कुरान जी अगी आयत तदिस त यजीद जी था पधरा थन यजीदी टोले मा यजीदी टोले के छडियो जे ब्या तू कुछ भी न मनी हजरत हुर्र जो त मनी दे हजरत हुर्र जो पुत्र त मनी दे ये यजीदी टोले में होया इमाम हुसैन सोने जे काफले के रोकण वाला होया टोलो छडे आया यजीद न टोलो छडे हुसैन जे दरबार में आया लेकिन मुझे हुसैन जे टोले मा कोई बाहर कोन निकतो आ छो न निकतो आ अल्लाह जो वायदो आ त साबित कदम उन्हन के रखंदस जेके मुझे दीन जी मदद कंदा मुझे सुने हुसैन दीन जी मदद कया अल्लाह उन जी मदद कया उन जे साथिन जी मदद कया बुधा तो हुसैन अल्लाह जी रजा सा आयो या पंजी रजा सा जवाब अजीजा ने मन जे कदे किस्सो बयान करण चाहा रात गुजरी वींदी रात जो वडो हिस्सो मुजा दोस्त अजीज गुजरी वींदो यार हम दिया अन्या कुछ घड़ियों मुखे ॻाल्हाइण दे अजीजा ने मन 15-20 मिनट तरस मां तो के मकसद मते आण्या जदी मल मैदान करबला जो त इमाम हुसैन सा प्यार जी रुगी दावा करण काफी नाहे पर इमाम हुसैन सा प्यार ओवा जो हकीकत हुजे जो त प्यार जी दावा सब को कंदो आ पर प्यार जी न मुझे हुसैन कयो ए कहीं भी गाला गाला कहीं भी कौन थो ची भला हिय चो प्यार जी दावा सबको करे तो प्यार जी दावा सबको करे पर प्यार कयो तो हुसैन कयो हर शय कुर्बान करे खुशियार कयो तो हुसैन कयो ओ मुझे सुने हुसैन सा प्यार करण वारा दिल खोले चो इते तो के जुमला याद थी वने पांजे मोसा गुनगुना जा रब जी रहमत जो नुज़ूल थे चो प्यार जी दावा सबको करे है प्यार जी दावा सबको करे पर प्यार कयो तो हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो तो हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो तो हुसैन कयो सच में दीन जो ससड़ो दिनाओ सिर सारो घरड़ो मोहम्मद गौर करे निहार सच्चा में दीन जो सदड़ो दिनाओ सिर सारो घरड़ो दिनाओ सिर सारो साथ दिनाओ अहेड़ा बड़ जन रुकदो अहेड़ा बड़ जन रुकदो पाप कयो तो हुसैन कयो कुर्बान करे
खुशियार कयो तो हुसैन कयो दिल खोले चो प्यार जी दवा सबको करे तो प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो तो हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो तो हुसैन कयो अहेड़ो भूली वियो अहेड़ो भूली वियो बाबा जो झूठो उजड़त हो तीन जो झूठो अहेड़ो भूलियो बाबा जो झूठो उजड़त हो तीन जो झूठो उजड़त हो तीन जो झूठो रज रे जसा अल्लाह अल्लाह रज रे जसा जैके रज रे जसा प्यार करे उन सा प्यार कयो तो हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो तो हुसैन कयो इमाम अली मकाम हिकु हिकु बचड़ो अल्लाह जे राह में कुर्बान कंदो आ सुनो कासिम कुर्बान थी वयो शबीह मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अली अकबर घोट कुर्बान थी वयो सुनो मासूम छहन महीनन जो मासूम अली असगर भी जॾहिं कुर्बान थियो केर कुर्बान थियो जवाब दे मासूम अली असगर जॾहिं खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरती अदा कुठो मेहमान मदीने जो जॾहिं खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरती दा कुठो मेहमान मदीने जो अज़ीज़ान मन इन मासूमन जा हथड़न में लाशा खैण वारो केरा जो मुझो सुनो हुसैन हिक हिक खे रब जे राह में लई करे अर्ज़ करे मौला अञा छा घुर्जे कासिम शहीद थियो अली अकबर हाज़रा अली अकबर शहीद थियो अली असगर हाज़रा अज ओहा घड़ी आई मुझो इमाम अली मकाम पंहिंजे खीमे में वींदो आ पंहिंजी पुराणी संदूक खोलींदो आ उन मां उहा दस्तार कढंदो आ जेका मुझो मदीने जो घोटो पाईंदो आ अज इमाम अली मकाम पंहिंजे पाक मथड़े जे मथां दस्तार मुझे महबूब मदीने जे ताजदार वारी पातिया उहा तलवार खईया जेका फातिह खैबर अलीउल मुर्तजा खणी हलंदो आ पांजे दिल पर नाना जी दस्तार मथड़े ते पाइंदो आ मां तो खां तो पुछा तो के कसम पांजे परवरदिगार जो अगर तो के खबर पवे त ही प्लास्टिक जी टोपी मदीने में आई आ चुमदे से न जवाब दे 5000 जी हीरन वारी टोपी पई हुजे उनके चुम्मी कोन दींदे पर जे न प्लास्टिक जे टोपी जी खबर पई त मदीने पाक बा आया लिखियो पियो हुजे मेड इन चाइना लिखत खे कोन दिसंदे यार जे दर खे दिसंदे उन निस्बत सां न प्लास्टिक खे चुम्मी दींदे अजीजाने मन अंदाज़ो लगा है तुझे प्यार जी इंतहा है बुधा मुझे रब जे प्यार जी इंतहा छा हुंदी
जदे वदुहा वल्लैल इज़ा सजा वारे महबूब जे उन पाक चेहरे जे मथा उहा सजायल दिस्तार मुझे दिल पर हुसैन पाक जदे पंजे पाक चेहरे जे मथा सजाइया अजीज़ा ने मन तलवार उहा खैया जेका अलीउल मुर्तजा शेर खुदा खैया केड़ी तलवार खैया जो शेर खुदा जी शेर खुदा केरा शेर खुदा केरा जो ओहो शेर खुदा जदे 39 ॾींह गुज़री वया खैबर जो किलो फतेह न थियो मुझे मुस्तफा ऐलान कयो अज झंडो उन जवान जे हथ में दीदुस जह मां खुदा बराजिया तमाम मुस्तफा बराजिया अजीज़ा ने मन उन शेर खुदा अलीउल मुर्तजा करमुल्लाह वजहुल करीम जे जला ऐलान मुझो मुस्तफा फरमाए उन जे हथ जी पाक तलवार मुझे दिल पर हुसैन हथ में खैया नरुकी हथ में खैया अम्मा जी जल अम्मा बतूल सुणी फातिमा ज़हरा जन्नत जे औरतों जी सरदार जो हो दुपट्टो खयो जेको पंहिंजे चेल में बधो चेल में पहलवान बधंदो वाह मुझा हुसैन तुझो दीदार कजे या इन सूरत जो दीदार कजे अंदाज़ो लगा जदे इन शैन सा मुज़य्यन थी करे जदे इन सुनी दस्तार सा मुझो सुनो हुसैन पाती हुंदी उन मल अर्श जो मंजर छा फर्श जो मंजर छा हुंदो उन मल इंसान छा चवंदा हुंदा अर्शी फर्शी छा चवंदा हुंदा जेडी मल तैयार थी मुझो दिल पर हुसैन निकल खुदा जो कसम न मंजर के अखन जियादो जरा मुसलमान जे हैसियत में गौर तकर उहा भेड़ सामोखी में मानसी रहिया जह पंजो औन ऐं मोहम्मद बई बचड़ा मासूम पहिरिए जे पेश कया ओ मुझा दिल पर भा अबो अम्मा परी को नईदा जो भाजड़ा थन पहिरे मुझा बचड़ा कबूल पवन मासूम बचड़ा पाजे दिल पर भाजारो पेश कंदिया हिक हिक में मां मुझा दोस्त अजीज आले रसूल पंजा बचड़ा पेश कया मुझो दिल पर हुसैन उनके तैयार करे मोकले रहयो आज मुझो दिल पर हुसैन खी में मां निकतो त सामो इंतजार करे रही जो हिक भेण बीबी ज़ैनब करे रही और बीबी ज़ैनब सुने इंतजार करे रहिया इमाम अली मकाम जदे मुर्तजिज घोड़े ते चढ़यो अली अकबर सुनो घोड़े ते चढ़यो मल मल महार मुझे दिल पर हुसैन वर्ती इमाम कासिम चढ़यो महार मुझे हुसैन वर्ती अज जदे मुझो दिल पर हुसैन मुर्तजिज घोड़े ते चढ़ी रहयो घोड़े जो नालो मुर्तजिज घोड़ो केड़ो जो जेको मुझे महबूब मदीने जे मीर रखे यमन वारन तोहफे में दिनो मुझे मुस्तफा जहते सवारी किया मुझे मुस्तफा तोहफो अलीउल मुर्तजा के दिनो शेर खुदा मुर्तजा ते सवारी किया शेर खुदा का बाद इमाम हसन मुस्तफा सवारी किया अज मुझो सुनो हुसैन उन घोड़े ते सवारी करे रहयो मां तोखा तो पूछा हलीमा जे डाची ते मुझो मुस्तफा करीम वेहे लखन डाचन खां निराली थी वने पर जह घोड़े मुर्तजिज जे मथा पंज तद पाक वेहन उन घोड़े जो मकाम छा हुंदो अंदाज़ो लगा मुसलमान ओ गलन ऐं घटन में वा तशबीह करे घोड़न के हलाण वारा खुदा जो खौफ कर ये न करदा होती या ना इंसाफी न करदा होती ना इंसाफी न कर मुझे महबूब जे बचड़न जो तो हो घोड़ो जह ट्रेडी न खादो न पीतो न ट्रेडी खादो न पीतो जदे सुनो अब्बास पंजे घोड़े के सुनो अब्बास पंजे घोड़े ते चढ़ी करे मुझा दोस्त अजीज नफरात नदिय ते पहुंचदो घोड़े जो महारू छली दो त तू त पानी पी वट दुनिया जे मुअर्रखन लिखियो दुनिया जी तारीख लिखियो त घोड़ो अर्श ने निहारे वरी कीमन ने निहारे रहयो पानी जो ढुकड़ो भी कोन पी रहयो छाजे करे कोन थो पे दिसण में त जानवरा पर मुझे रब उनखे विश्वास दिनिया हूं तू जानवर पर अज तुझी निस्बत मुझे महबूब जे बचड़न सा गड हली रही अज दुनिया जी तारीख तो के मुझे महबूब जे बचड़न सा लिखंदी अजीजा ने मन मुर्तजिज घोड़े थे मुझो दिल पर हुसैन वेहंदो अलविदा केर चवंदो छो हिक भेण चवंदिया
अंदाज़ो लगा अम्मा भी न हुजे अब्बो भी न हुजे तू भले मदीने वञ अब्बो भी न थई अम्मा भी न थई वञी भेण खां मोकला भाकुर पाचो मुंहिंजी अदी मदीने थो वञा ॾिस त दाहूं करे रोए थी तू मदीने वञी या हज ते वञी मक्के वञी या काबे जो तवाफ कन वञी पर भेण खे इहो विछोड़ो अजीब लगंदो आ अज उहा बीबी ज़ैनब सुणी जंहिं पंहिंजे हथड़नि सां पंहिंजा बचड़ा कुर्बान कया जंहिं पंहिंजे भाइटनि जूं कुर्बानियूं ॾिठियूं अज पंहिंजे दिल पर भाव खे तयार करे अर्श ॾे निहारे चवे थी राणा राज़ी थी जा ओ मुझा करीम राज़ी थी जा मदीने दे निहारे चो दिया ओ मुझा नाना राज़ी थी जा ओ मुझा दोस्त अजीज जे वक्त में हिक भेण पंहिंजे भाउ खे तयार करे इजाज़त ॾींदी हूंदी अंदाज़ो लगा उन वक्त उन भेण जे अंदर ते कहिड़ी क़यामत गुज़रंदी हूंदी लेकिन इन एडी कयामत के भी सीने में सांधण वारा केर चो आले रसूल जवाब दे आले रसूल जे वक्त में सुने हुसैन के पंहिंजी भेण अलविदा चवंदिया मुझो दिलबर हुसैन पंहिंजे मुर्तजिज़ घोड़े जी वाग छिकींदो आ मुर्तजिज़ घोड़ो जीअं हेठ कंध कयो बीठो आ मथे कोन कंदो आ इमाम अली मकाम ॿियो दफ़ो वाग छिकींदा हन मुर्तजिज़ घोड़ो मथे न कंदो आ जॾहिं टियों दफ़ो कावड़ मां वाग छिके चवंदा ओ मुर्तजिज़ छा थकिजी पियो आ ओ घोड़ो दाहूं कंदो आ मौला ओ मुझा मौला अज मुखे ए ताकत दे जी सुने इस्माइल वारी वसण वारी काती खे ॾिनई त मां दिल पर हुसैन खे ॿुधाया मुखे उन जी परवाह नाहे मुखे थक जी परवाह नाहे जरा सा मोखी में निहार नठड़ी सकीना दर दर बीठिया मुखे चई रही आ ओ मुर्तजिज़ जे कदे मुझे बाबे के खणी विदे त माफ कान कंदी अजीज़ान मल जे वक्त में उन मुर्तजिज़ घोड़े ये कंधण शुरू कया मुझे मुस्तफा जा बचड़ा हन जानवरन जो बोलियूं भी समझंदा हन इमाम अली मकाम हिक लम्हे में लहंदो आ लही करे घोड़े दे निहारी दो आ घोड़ो इशारो दींदो आ त दिल पर सामोखी में निहार सामोखी में सहन सकीना बीठिया उहा सकीना जेका मुझे हुसैन जे सीने का सवार नित्रकान कंदिया दुनिया जी तारीख में निहार इमाम हुसैन सुनो मुर्तजिज़ घोड़े के छड़े जीअं कदम अगते वधंदो आ न्याणी ट्रोड़ंदी इंदिया जे वक्त में न्याणी भाकुर पाईंदिया केडी मल पंहिंजे बाबा खे हेॾा चुमंदिया चुमियूं ॾेई चवंदिया ही मुझे नाने मुस्तफा जूं चुमियूं हेॾो चुमियूं ॾेई चवंदिया ही मुझे बाबे अली जूं चुमियूं हिते चुमियूं ॾेई चवंदिया ही मुझे अम्मा फातिमा जूं चुमियूं आखिर में सुने हुसैन का अल्लाह अकबर जी ताह कदे न कंदिया जॾहिं न्याणी चुमी ॾेई चवंदिया ही मुझे मदीने में रहण वारी सुगरा जी चुमी अजीज़ान मन सुनो इमाम अली मकाम इन मंजर के आदो रखी करे पंजे रब जे रज़ाला जॾहिं कारेज़ार में इंदो आ कारेज़ार में इंदो आ दुश्मनन जा ढेर कदो विंदो आ कचर मूरी वांगुर वठींदो विंदो आ वडी दे सिधो फरात नदी ते विंदो आ फरात नदी ते बीही करे पानी जो जोगो इन हथ में खणी करे यजीद ने निहारे पानी मथे उछलाए करे उनन के ॾेखारींदो आ मता समझो त हुसैन पानी जो उन्यारो आ हुसैन हिन दुनिया जे फरात नदी जे पानी जो उन्यारो लागे हुसैन त हौज़े कौसर जो उन्यारो आ अजीज़ान मन जेडी मन इमाम अली मकाम मोटंदो आ दुश्मन जा मुंहिंजा दोस्त अजीज सिर कलम कंदो इंदो आ यजीदी इब्ने ज़ियाद दाह कंदो आ खोली दाह कंदो आ शिमरो दाह कंदो आ वारो कयो रोकियो दुनिया जी तारीख माफ कान कंदी जेडहूं केडहूं आवाज इंदो आ होडे निहारियो त सही तलवार दे निहारींदा हन त जडे तलवार मथे थींदी आ इए लगंदो आ
आसमान जा सभई तारा तलवार में चमकी रहा है चो त शेर खुदा जी तलवार फातिह खैबर जी तलवार हैदर करार जी तलवार अजीजान मन सभई मायूस थी करे एक बे के चवण लगा यो खबर का तरकीब सोचो हुसैन जी तलवार रोक्यो जेडो केडो आवाज आयो जेडो केडो यजीद मा आवाज आयो जे दिल पर हुसैन के चैन दीहन जी उन्य थकाए न सगी तरकीब छा कंदो जे हुसैन जे आदो घोट अली अकबर जी जवानी शहीद कई वे उनके कुलड़े ते खणी खीमन में छले आयो हुसैन जो हौसलो पस्त न थियो सुने भाईटे कासिम घोट के खणी शहीद भाईटे के खीमन में छले आयो हौसलो पस्त न थियो मासूम अली असगर के अंजड़े में खणी खीमन में छले आयो हुसैन जो हौसलो पस्त न थियो उन हुसैन जो हौसलो कोई पस्त न तो करे सके मुजा दोस्त रब जी रजा मौजूद अल्लाह जे रजा ते राजी रहण जेला हाने उनन जे दिल दिमाग में तरकीब आया दाह कह चवण लगा ओ हुसैनी कन खोले बुध दाह कर यजीदी चवण लगा तो सुने हुसैन के कहे भी शय कमजोर न कयो रोक्यो कोन सुने हुसैन के हिकड़ी शय रोके सके थी वा केड़ी शय चयो तवा आजान देण शुरू कयो जदे अल्लाह अकबर का पोए अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह इंदो तो हुसैन जी तलवार रुक जीवींदी करबला जे मैदान में निहार मुझे सुने हुसैन के दुनिया जी कह भी ताकत न रोक्यो वो यजीद ने फैसलो करे चैनी तरफ का अजान शुरू कई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर मुझे दिल पर हुसैन तलवार रोकी अशहदु अल्ला इलाहा मुझे सुने हुसैन आंगुर मथे खड़ी निहारे चयो मां शाहिदी थोलिया तो सब कुछ दिसी रही जेडी मल यजीदी लश्कर मा आवाज आयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह मुझे दिल पर हुसैन तलवार वापस मियान में विधि अल्लाह ताला जी रजा के कबूल कयो अजीजाने मन मकसद वारी गाल इते तो के ओ मुझे दिल पर जे हुसैन सा प्यार करन वाला मुझे सुने हुसैन के अगर तमाम यजीद के कत्ल करण का भी रोकण वाली शया त कहड़िया चो अल्लाह जी नमाज गाला गाला केड़ी शया टिन ते भुख जे बावजूद मुझे हुसैन नमाज न छड़ी तू ट्रे ट्रे वेला डगड़ खाई नमाज न थो पढ़ी हुसैनी पान के तो सदाई कुरान करीम दे निहार जिस्म मुबारक करबला जे मैदान में सिर नेज़े ते मुझे दिल पर हुसैन जे जुबान में कुरान जी तवारा न नमाज हुसैन का अलग थिया न कुरान हुसैन का अलग थिया ओ मुझे दिल पर हुसैन जा दीवाना ओ मुझे इमाम अली मकाम सा प्यार करन वाला सच्चो आशिक तू तदहिया जदे तुझो जिस्म नमाज में हुजे तुझे ज़ुबान ते रब जो कुरान हुजे कंदासी जो इंशाअल्लाह चो इंशाअल्लाह ताला लेकिन याद रखी चल जा मता खुशफहमी में मुब्तला थी वनी त नमाज ही बचाए सके थी न नमाज रुगी न बचाई दी आले रसूल जो प्यार बचाई दो नमाज त यजीदी भी पढ़ी रहा होया कुरान त यजीदी भी पढ़ी रहा है कुरान सूरे साजू 3 आयतों पढ़ियम 3 आयत ले निहार अल्लाह फरमायो ज़ालिक बि अन्नहुम क़ालू मा अंज़लल्लाह ज़ालिक बि अन्नहुम करिहू मा अंज़लल्लाह फअहबत अमालुहुम इन आयत जो तर्जुमो कया सादड़ा मानू गौर सा बुधो अल्लाह तो फरमाए ओहे मानू जन मूं रब जे को नाज़िल कयो
छा कयो जेको मां अल्लाह नाज़िल कयो बि अन्नहुम करिहु मा अंज़लल्लाह मां अल्लाह जे नाज़िल कयल मां अल्लाह जे नाज़िल कयल मां अल्लाह जे मोकिलियल जॾहिं दीन जो उन्हनि इनकार कयो जॾहिं दीन जो उन्हनि इनकार कयो फअहबत आमालुकुम मां अल्लाह उन्हनि जूं सभई नेकियूं साड़े खाक करे छॾियूं नेकियूं केर कंदो आहे ॻाल्हाए न मूंसां जवाब ॾे नेकियूं यहूदी कंदो आहे ॻाल्हाए जवाब ॾे ईसाई कंदो आहे मजूसी कंदो केर मुशरिक कंदो आहे जो नेकियूं त मुस्लमान कंदो आहे केर कंदो आहे नमाज़ूं बि पढ़नि पिया कुरान भी पढ़न पिया अज़ान भी ॾियनि पिया लेकिन उन्हनि जे अंदर में आले रसूल सां प्यार न हो अल्लाह फरमाए फअहबत आमालुकुम मां दीन जी खिदमत करण वारनि जी मदद करे रहियो आहियां मां दीन खे बचाइण वारनि जी मदद करे रहियो आहियां जेके दीन खे बचाए रहिया आहिनि उन्हनि जा साबित कदम करे रहियो आहियां ऐं जेके उन साबित कदम वारनि सां विड़ी रहिया आहिनि मां अल्लाह उन्हनि जे ज़िंदगी जूं इबादतूं बर्बाद करे रहियो आहियां मौला तोखे निमाज़ नथी वणे छा रब चवे थो निमाज़ त मुंहिंजे मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार निमाज़ त मां रब खे एॾी वणंदी आहे जो मां तोहफ़ो महबूब खे ॾिनो त निमाज़ ॾिनो मौला तो पंहिंजे क़ुरान में जो चई छॾी त इस्तईनु बिस्सब्र वस्सलात मदद वठो निमाज़ खां सब्र खां लेकिन इन अल्लाह मअस्साबिरीन गॾु थियण जी महलाई मौला तो जो साथ उन्हनि जो ॾींदुसि जेके सब्र वारा आहिनि रब फरमायो जेकॾहिं मां निमाज़नि जे साथ जो ऐलान कयां हां गौर सां ॿुधजा जेकॾहिं मां निमाज़नि जे साथ जो ऐलान कयां हां त पोइ करबला में तोखे केर ॿुधाए त हक़ ते केरा ऐं नाहक़ ते केरा निमाज़ त होॾे बि हुई निमाज़ त हेॾे बि हुई क़ुरान त होॾे बि हुयो क़ुरान त हेॾे बि हुयो मुंहिंजो अल्लाह फरमाए थो निमाज़ मूंखे वणंदी आहे पर हर निमाज़ी मां रब खे नाहे वणंदो निमाज़ मां खुदा खे गला निमाज़ मां रब खे वणंदी आहे हर निमाज़ी नाहे वणंदो निमाज़ वणंदी आहे अब्दुर्रहमान बिन मुलजिम न वणंदो आहे निमाज़ वणंदी आहे यजीद को न वणंदो आहे निमाज़ वणंदी आहे शिमरो को न वणंदो आहे निमाज़ वणंदी आहे इब्न ज़ियाद न वणंदो आहे निमाज़ वणंदी आहे खोली को न वणंदो आहे रब चए थो निमाज़ उन जी वणंदी आहे जेको निमाज़ में बि हूंदो आहे मुंहिंजे महबूब जे आल बचड़न सां भी गंद हूंदो जिस्म निमाज़ में ख्याल यार जे दरबार में आखिरी जुमलो चवण दे मस्जिद नबवी में इमामुल अंबिया जेकर तुझे दिल में मता ख्याल अचे सजन साईं जो फकीर छा थी वयो त निमाज़ में जिस्म होजे ख्याल में आले रसूल होजे मां तो खां तो पुछा दलील ॾेई थो ॻाल्हाइण चाहियां जेॾी महिल मस्जिद नबवी में इमामुल अंबिया इमामत कराए रहियो आहे अबू बकर मुक्तदिया उमर फारूक मुक्तदिया उस्मान ज़िन्नूरैन मुक्तदिया अली मुर्तज़ा मुक्तदिया तलहा मुक्तदिया जुबैर मुक्तदिया हज़ारे सहाबी मुक्तदी मुझो मुस्तफा मुसल्ले ते इमामुल अंबिया इमामत कराए रहियो आहे सजदे में मुझो मुस्तफा सुभान रब्बियल आला चई रहियो आहे जवाब दे इमाम हुसैन के घरों केरो थारींदो आहे अल्लाह जे हुक्म खां सवा कख भी न थो चुरे ओ इमाम हुसैन ईंदो आहे मुझे दिलबर हुसैन जे पुठड़ीअ ते वेही रहंदो आहे जवाब दे जेका सा दुनिया जी तारीख बुधा हज़ारे हदीसों जा हवाला दे एकड़े हदीस मां साबित कर त मुझे मुस्तफा ते सिंध सिर मुबारक सजदे मां खयो हुजे जेसे पंहिंजे रज़ा सां मुझो दिलबर हुसैन न लथो हुजे मुखे जवाब दे जॾहिं वली खुदा जो नमाज पढ़ंदो आहे नेकोकार नमाज पढ़ंदो आहे बीठो फर्श ते हूंदो आहे दिल अर्श ते हूंदी आहे या न जवाब दे जॾहिं नेक जो जिस्म फर्श ते दिल अर्श ते त जॾहिं इमामुल अंबिया जो जिस्म फर्श ते त जी दिल काथे हूंदी जवाब दे
जवाब दे मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे सुभान रब्बियल आला सजदे में चई रहयो आ मुझे मुस्तफा पाक जे नजर जे आदो के रहंदो हाने नजर जे आदो दिल अल्लाह जे दरबार में पुठिए ते केर वेठो आ चो दिल पर हुसैन ख्याल मुझे मुस्तफा जो हुसैन जे जात में आ दिल खुदा जे जात में मां तो पूछा नमाज जे दौरान मुझे मुस्तफा जे दिल में हुसैन जो ख्याल ईंदो आ रब चौदा महबूब सुभान रब्बियल आला वदा तस्बीह वदा सजदो वदा जैसे शहजादो पानी न लहे मुखे बुदा सुने हुसैन जे ख्याल में खुदा राजिया मुस्तफा राजिया तपो सजन साईं जो मस्त दीवानो आशिक फकीर तो चवे जेकर नमाज जे दौरान तोखे मुझे सुने हुसैन जो ख्याल चे वने तोखे मुबारक आया नमाज तोखे यार जे दरबार में पहुंचाए छी आखिरी जुमलो चयो था शुक्र अदा कर यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा याद रख जर छोटो चवे जेकरे मुझो दिल पर हुसैन कुर्बानी न दे हैं अज तो वट ही मस्जिद केड़ी सूरत में होजे हैं तुझे मोते सुहारी केड़ी सूरत में होजे हैं वक्त दो बरी बाजे करे छदींदुस बस अज इयो तो शहर जे सूरत में चवे शुक्र अदा कर यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे खोले जो मोमिन नहीं तो खोले जो बन जा खिदमतगार अली दे जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू दिल में कर ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लाला दा जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू दिल में रख ले दिल में रख ले गुलाम कादर अदा मोहम्मद ईसा दिल खोले जो फकीर यूनुस दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा अल्लाह 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 चौ अल्लाह 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 हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे चौ हर घर दे दरवाजे रात नु बंद होंदे हर घर दे दरवाजे रात नु बंद होंदे सदा खुला है सदा खुला है सदा खुला दरबार अली दे लाला दा सदा खुला खुला सदा खुला दरबार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे अल्लाह अल्लाह
अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु अल्लाह चाओ अल्लाह अल्लाहु अल्लाह चाओ ला इलाहा इल्लल्लाह चाओ ला इलाहा इल्लल्लाह चाओ ला इलाहा। अखियां ताबश बश अहले सुन्नत जो अकीदो अखियां ताबश बावुज़ू में रखदा अखियां ताबश बावुज़ू में रखदा मैं रखदा अखियां ताबश बावुज़ू में रखदा अखियां ताबश बावुज़ू में रखदा छो करना है छो करना है छो करना है करना है दीदार अली दे लाला दा करना है करना है दीदार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा। अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु अल्लाह चाओ ला इलाहा इल्लल्लाह चाओ ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। ओ मुझा सोहना रब करीम ओ मुझा मिठड़ा रब करीम असा किनन कोझरन जी हाज़री पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमा। या अल्लाह पांजे महबूब जे सदके या अल्लाह पांजे महबूब जे असहाब जे सदके या अल्लाह सुने अबू बकर सिद्दीक जे सदके या अल्लाह सुने उमर फारूक जे सदके या अल्लाह उस्मान ज़ुन्नूरैन जे सदके या अल्लाह मौला कायनात अलीजुल मुर्तज़ा शेर खुदा जे सदके या अल्लाह सुने आशिक बिलाल जे सदके सलमान फारसी जे सदके तलहा ज़ुबैर जे सदके या अल्लाह मुझे महबूब जे बचड़न तो मुस्तफा तुझे महबूब मुस्तफा जे लाडलन हसन ऐ हुसैन जे सदके इमाम बाकिर जे सदके इमाम जाफर जे सदके इमाम काज़िम जे सदके इमाम अली रज़ा जे सदके ओ मुझा मौला पंहिंजे महबूब जे बचड़न जे सदके गौसुल आज़म महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी घोट जे सदके या अल्लाह मुझे हजरत पीर बिठा साईं जे सदके सुने फज़ल अली कुरैशी जे सदके सुहना साईं जे सदके मुझे सजण साईं जे सदके या अल्लाह जेतरा दुनिया में महबूब जा आशिक हन औलिया अल्लाह उन्हनि सभिनी जे सदके मौला असां जे गुनाहन सां भरल जेके झोलियूं हन करीम रब उन्हनि खे अॼु धोई साफ़ फरमा असां जे दिल में पंहिंजे महबूब जे बचड़न जो प्यार पैदा फरमा महबूब जे बचड़न जो इश्क पैदा फरमा या अल्लाह जेके सवाली दिल में सवाल खयो बीठा हन मर्द हन या औरत
औरतों मौला असां नथा ॼाणूं तोखां त काई गुझाई काने पंहिंजे महबूब जे सदके उन्हनि जे दिलनि जूं नेक तमन्ना पूरी फरमा या अल्लाह इन फ़कीर मंजूर जे नियाणी क़ुरान करीम पूरो कयो मौला उन बचड़ीअ खे क़ुरान सां मोहब्बत नसीब फरमाए जा क़ुरान करीम जे सदके इन बचड़ीअ जो बेड़ो तार फरमाए जा या अल्लाह सजी जमायत जो बेड़ो तार फरमा सभिनी गुंबज़ खज़रा जो दीदार नसीब फरमा हरमैन शरीफैन जी हाज़री नसीब फरमा मुझा मौला महबूब जे आल सां महबूब जे असहाब सां अक़ीदत मोहब्बत नसीब फरमा औलिया अल्लाह जी निस्बत नसीब फरमा करीम रब असांजे वतन अज़ीज़ के इस्तेहकाम अता फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम मौला बीमारन के शफा अता फरमा या अल्लाह बीमारन के शफा अता फरमा या अल्लाह बे औलादन के नेक सालिह औलाद अता फरमा मुझा मालिक मिठड़ा जन जो औलाद बिगड़ी चुको आ उन जे औलाद के पाजे अब्बे अम्मा जो फरमान बरदान कर या अल्लाह ई जे के न ये छोकरा शादी अला सिकन था पिया मौला इनन के सोहणी सोहणी कुंवारियों नसीब फरमा करीम रब इनन जो शादी उनन जे नसीब में कर मौला उनन के खुशी जा दी नसीब कर महबूब जे उम्मत जो खैर फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका